नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बीजिंग खां ख़बर ॾींदा हलूं त चीन ऐं भारत सदर डोनाल्ड ट्रंप जी टाकड़ी वारे आच खे रद्द करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ कोरोना वैक्सीन बाबति चीनी हुकूमत चयो आहे त असांजो मुल्क जेकॾहिं वैक्सीन ठाहिण में कामयाब थी वियो त उन खां पोइ आलमी ताउन खे वधायो वेंदो। बीजिंग में न्यूज़ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान डांग जे गांग चयो आहे त चीन आलमी अवामी भलाई जे लाइ वैक्सीन जी दस्तियाबी यकीन बणाईंदो, जीअं उन सां सॼी दुनिया में कोरोना जे मरीज़नि जो इलाज थी सघे थो। चीन जे नायब परॾे वज़ीर चयो आहे त इख़्तियारिन मुसाफ़िरनि जे मुल्क में अचण लाइ फर्स्ट ट्रेड दाख़िल जा इंतज़ाम करे रहिया आहियूं। भारत सां तकरार बाबति ट्रंप जी आच ते चीन जे परॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त भारत सां तकरार में अमरीकी पंहिंजो मुफ़ाद हासिल करणु चाहे थो। कंहिं टे धुर जी टाकरी जी का बि ज़रूरत न आहे। वाज़े रहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन ऐं भारत जे विच में टाकरी जी आच कई। उन्हनि चयो आहे त उहो अमरीका चीन ऐं भारत जे विच में सरहदी तकरार घटि करण लाइ किरदारु अदा करणु चाहे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।